Welcome to Time News Studios. You are watching 12 AM Bulletin. पार्टी पॉलिसी जी भञकड़ी कंदड़ वज़ीर घर हलिया वञनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान पंहिंजनि वज़ीरनि खे ख़बरदार करे छॾियो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान चयो त फ़ैसिलनि जी मुख़ालफ़त करणी आहे त भली इस्तीफ़ा ॾेई हलिया वञो। रविश बरक़रार रही त पाण फ़ैसिलो कंदुसि त भञकड़ी कंदड़ वज़ीर बरक़रार रहंदा या न। वज़ीर आज़म इमरान ख़ान 2 साल गुज़रण बावजूदि इदारनि ऐं गवर्नेंस में सुधारा न आणण ते बि सख़्त कावड़ जो इज़हार कयो ऐं चयो त समूरनि वज़ीरनि खे कारकर्दगी बहितर बणाइणी पवंदी। 9 जनवरी ते सॼे मुल्क में बिजली जो ड्रिगो ब्रेकडाउन इंसानी ग़लती करार। तवानाई वारे वज़ीर उमर अयूब शुरूआती जांच रिपोर्ट वफ़ाक़ी काबीना में पेश करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त गुड्डू पावर प्लांट जो सर्किट ब्रेकर ग़लति तरीक़े सां बंदि करण सबबि सॼो सिस्टम रहिजी वियो। ॾींहं जो कमु कंदड़ अमलो सर्किट ब्रेकर बंदि करण बिना हलियो वियो हो। राति वारी शिफ्ट में अमले सर्किट ब्रेकर जी अर्थिंग ख़तमु करण बिना उनखे बंदि करे छॾियो, जंहिं सबबि गुड्डू पावर प्लांट ई बंदि थी वियो ऐं उतां निकिरंदड़ ट्रांसमिशन लाइनूं बि ट्रिप थी वियूं। गुड्डू प्लांट जे ब्रेकर जी मरम्मत बि बिना मंज़ूरी जे कई पई वञे। इंसानी ग़लती सबबि पैदा थियल फ़नी ख़राबी खे तेज़ी सां ठीकु कयो वियो हो। पावर जनरेशन कंपनी गुड्डू थर्मल पावर जे 7 मुलाज़िमनि खे मुअतल करे छॾियो हो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां सिंध मां पैदा थींदड़ गैस पहिरीं मक़ामी माण्हुनि खे ॾियण जो मुतालबो। सूबे अंदरि गैस जी बंदिश गैर आइनी गैर क़ानूनी करार। वॾे वज़ीर चयो आहे त असां वधीक गैस नथा घुरूं। आइन मूजिबि सभ खां पहिरीं गैस पैदा कंदड़ इलाइक़नि जे माण्हुनि खे गैस ॾिनी वञे। हर मसइले ते अॻूणनि हुकूमतुनि मथां इल्ज़ाम लॻाइण सां मसइला हल न थींदा आहिनि। सिंध जे आवाम खे गैस खां महरूम रखणु आइन जी भञकड़ी आहे। सिंध जा हक़ वापसि वठण लाइ पूरी ताक़त लॻाईंदासीं। सिंध असामी जे इजलास में ख़िताब दौरान वॾे वज़ीर चयो त मुतहदा वारा आदमशुमारी ते घोड़ कंदा आहिनि। वफ़ाक़ी काबीना आदमशुमारी जी मंज़ूरी ॾेई छॾी, पर मुतहदा वारा ख़ामोश रहिया। फिरदौस शरीफ नक़वी जो नालो वठण बिना वॾे वज़ीर चयो त वज़ीर आज़म लाइ शर्म ऐं हया जो बयान ॾींदड़ PTI अॻवान खे इस्तीफ़ा ॾियणी पइजी वई। इजलास में वॾे वज़ीर जे ख़िताब बाद फिरदौस शरीफ नक़वी खे ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलण ते अपोज़िशन जो गोड़। 261 के हिसाब से तो स्टेटमेंट पे देयर नो बहस। फिरदौस साहब, गो इनटू 261 प्लीज। जमहूरियत की बात नहीं है, रूल्स एंड प्रोसीजर की बात है। आप बैठ जाएं, आप बैठ जाएं प्लीज। नहीं, नो नो, आई एम सॉरी, आई विल नॉट अलाउ यू। नो, यू कांट फोर्स मी, यू कांट फोर्स मी, यू कांट ऑर्डर मी, यू कांट डिक्टेट मी। आई जस्ट फॉलो 161। पढ़ के बताएं मुझे, किताब दो भाई। तैमूर साहब बैठ जाएं आप। अपोज़िशन वारा क़ौमी असम्बली में इन कैमरा NRO घुरंदा आहिनि। सेनेट इजलास दौरान वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जी नून लीग समेत अपोज़िशन ते छिती तनक़ीद। मुराद सईद नवाज़ शरीफ बाबति चयो त उहे इश्तिहारी आहिनि, संदन पुट बि इश्तिहारी आहिनि। नून लीग वारा चवनि था त मोटरवे असां ठाहियो, हुननि मोटरवे ते हज़ारे पाउंड जो किक बैक वरितो। फज़लुर रहमान करप्शन साम्हूं अचण ते चवे थो त पिंडी वञी धरणो हणंदासीं। वज़ीर आज़म लाॻीतो क़ौम खे गुमराह करे रहियो आहे त PGM फ़ौज खे हुकूमत किराइण जो चवे थी। फ़ौज जो तर्जुमान चई चुको आहे त अपोज़िशन सां बैकडोर राब्ता न आहिनि। नून लीग अॻवान एहसन इक़बाल चयो आहे त जॾहिं को राब्तो ई न आहे त पोइ हुकूमत किराइण जो कीअं था चई सघूं। एहसन इक़बाल चयो त हीउ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी न, पाकिस्तान तहरीक कूड़ जी हुकूमत आहे। कूड़ कारपोरेशन जो चेयरमैन इमरान नियाज़ी ऐं मैनेजिंग डायरेक्टर शहज़ाद अकबर आहे। इमरान ख़ान खे क़ौम खां माफ़ी वठणु घुरिजे। धांधली सटियल हुकूमत खे इस्तीफ़ा ॾियणी ई पवंदी। इन्हनि वटि ॿियो को ऑप्शन नाहे। सभु मुतफ़िक़ आहियूं त हुकूमत वटि चोरी थियल मैंडेट आहे जंहिंखे तस्लीम नथा करियूं। कोशिश हूंदी त जल्द खां जल्द नालाइक़ हुकूमत मां क़ौम जी जान छिटी पवे। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त PDM जे जलसनि में आवाम जी भरपूर शिरकत रही। अॼु लोरालाई में PDM जो वॾो जलसो थींदो। हुकूमत PDM जे जलसनि में आवाम जी शिरकत मां ई बौखलाहट जो शिकार थी वई आहे।
DGISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस सुठो समण आहे। PP वाज़े करे चुकी आहे त लॉन्ग मार्च पिंडी न पर इस्लामाबाद तरफ़ थींदो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त PTI हुकूमत जी नाहे, सबबि इदारनि जी साख ते सवाल उथी रहिया आहिनि। असां सियासी वर्कर आहियूं, पिज़्ज़ा खाई सघूं था, बिरयानी ऐं चांहि बि हली वेंदी। PTI सरकार हर शोबे में नाकाम थी वई आहे। गुड्डू थर्मल पावर हाउस में ब्रेकडाउन जो असर सॼे मुल्क ते कीअं पियो, हुकूमत अञा ताईं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई नाहे कई। असांजे भेण सां नाइंसाफ़ी कई वई आहे। असांखे इंसाफ़ खपे। असांखे उहे कातिल ॻोल्हियल आहिनि, उन खे फांसी जी सज़ा सुनाई वञे। असां ग़रीब आहियूं, पेट पालण में पूरा आहियूं, पोरियो करे था पेट पालियूं। मदद हाणे का असांजी मथे को हुकूमत करे। मासूम मोनिका के वहशत जो निशानो बणाइण बाद बेदर्दी सां क़त्ल कंदड़ केरु, पुलिस ॿिए ॾींहुं बि ज़िम्मेवारनि जो पतो लॻाइण में नाकाम। शक जे बुनियाद ते गिरफ़्तार छॾणनि जा DNA लाइ जुसा वरिता विया। नींगरी जे वारसनि ऐं सैयद अतन शाह जी हवेली जे मुलाज़िमनि जा बयान रिकॉर्ड। शक जे बुनियाद ते गिरफ़्तार थियल औरत जो मुड़ुसु इब्राहिम उर्फ लाल बख्श शेख पुलिस आॾो पान मुरादो पेश। वाक़े जी जाच में रंडक बणजण जे इल्ज़ाम हेठि 2 पुलिस एहलकार क्वार्टर गार्ड। DIG सखर फिदा हुसैन मस्तोई वाक़े वारे हंध जो मुआइनो कयो ऐं नींगरी जे वारसनि सां बि मुलाक़ात कई। चवणु आहे त मोनिका लाड़िक जे केस जी घनरुखी जाच कई पई वञे। समूरनि शकी माण्हुनि जा नमूना DNA टेस्ट लाइ वरिता वेंदा। अहिड़नि केसिस में DNA ऐं साइंसी बुनियादनि ते जाच में अॻिते वधी सघिजे थो। असांजी मारोट हुई, उहा असां मश्करी कंदी ऐं खेॾंदी हुई, रांदि कंदी, पकड़ पाई ऐं गुॾे रांदि ऐं TV ॾिसंदा हुआसीं ऐं मुंहिंजी चौंपल पाए वेंदी, वरी हुन पकड़ण वेंदा हुआसीं। वरी उहा असांखे ॾाढी प्यारी हुई ऐं असांखे वणंदी आहे। उहा कंहिंसां बि न विढ़ंदी। असांखे इंसाफ़ खपे। जंहिं हिन सां कयो अथऊं ज़ुल्म, ईअं उन्हनि असांजी कोई मदद करे, उनखे फांसी ॾिनी वञे। असां सां इंसाफ़ खपे। उन्हनि गीले गीले मार ॾियनिसि, हिकु हॾो बि न छॾियनिसि, मालकनि ताईं बि न छॾियनिसि, अहिड़ो सटियनिसि। सॉरी ऐं फांसी ॾिजेसि ऐं गोली सीने में सिधी वाहिजेसि। असां गुॾे खेॾंदा हुआसीं, वंज पटी माना इलाही रांदियूं, स्कूल वेंदा हुआसीं, गॾु कंहिं महिल घुमण ईंदा हुआसीं, ॻोठ त वरी पोइ असां स्कूल गॾु घुमण वेंदा हुआसीं। मोनिका तो केॾांहुं हली वएं, अच त गॾिजी रांदि रहूं। सदर जी भटियूं में ज़्यादती बाद क़त्ल बाद मासूम मोनिका खे यादि कंदे भेनरूं ऐं सखियूं रोई वेठियूं। मक़तूल नीगरी जी भेनरुनि ऐं साहिड़ियुनि चयो आहे त मोनिका असां सां गॾु रांदि खेॾंदी हुई ऐं स्कूल हलंदी हुई। वहशी जवाबदारनि असां खां मोनिका खसे छॾी, खेनि इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। मोनिका जूं भेणियूं ऐं साहिड़ियूं संदसि क़बर मथां मुसलसल रोईंदियूं रहियूं। सिंध जूं वॾियूं इस्पतालूं कंहिंजे पीउ जी मिल्कियत नाहिनि। सिंध हुकूमत इस्पतालुनि जो कंट्रोल संभालण लाइ आइनी ऐं क़ानूनी वेढ़ जारी रखंदी। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुस्तफ़ा वहाब चयो आहे त ख़त लिखण या ऑर्डिनेंस जारी करण सां इदारा कंहिंजी मिल्कियत न थी वेंदा आहिनि। ख़र्चनि सूदो ॿियूं घुर्जूं पूरियूं करणियूं पवंदियूं आहिनि। NICVD, NICH ऐं जना इस्पताल सिंध हुकूमत जी मिल्कियत आहिनि। अदालती फ़ैसिले खां पोइ बि हेल ताईं PTI हुकूमत इस्पतालुनि ते हिकु रुपयो बि ख़र्च नाहे कयो। सिंध जे इस्पतालुनि ते कब्ज़ो थियणु न ॾिनो वेंदो। सत्रहं जनवरी ते रिटायर थींदड़ सिंध यूनिवर्सिटी जे VC फ़तेह मोहम्मद बुरफ़त जो हिकु वधीक नादिर फ़रमान जारी। मास कम्युनिकेशन जे चेयरमैन प्रोफेसर बशीर नेमन खे हटायो वियो। VC एसोसिएट प्रोफेसर ज़ुल्फ़िकार कुरैशी खे सिंडिकेट जे ईंदड़ इजलास ताईं मास कम्युनिकेशन जो नओं चेयरमैन बणाए छॾियो। हैदराबाद में 14 वरनि जी धीअ खे मुबैना तौर पीउ पारां ज़्यादती जो निशानो बणाइण वारे वाक़े जो औरतुनि जी भलाई वारी वज़ीर शैला रज़ा नोटिस वरितो। सूबाई वज़ीर जे हुकुम ते इंचार्ज वुमेन सेल हसैनाबाद थाणे ते पहुची गिरफ़्तार जवाबदार डॉक्टर इस्माइल रिम जो बयान रिकॉर्ड करे वरितो
अॼु मुतासिर निगरी संदसि भेनरुनि जा बयान रिकॉर्ड कया वेंदा। इंचार्ज विमेन सेल कुरतुल हिंद जो चवणु आहे त गिरफ़्तार इस्माइल बिंद 22 ग्रेड जो रिटायर्ड डॉक्टर आहे। 3 साल अॻु ज़ाल जे फौत थियण बाद न्याणियुनि सां गॾु रहंदो हो। पाटीदर में चोरी के इल्ज़ाम हेठि औरतुनि ते तशद्दुद ऐं खेनि तज़लील जो निशानो बणाइण वारे वाक़े में मुलविस 4 एहलकार बरतरफ़। एसएसपी नौशरफ फिरोज़ जांच मुकम्मल थियण बाद एहलकारनि शाहनवाज़ सईद अयास ऐं शाहिद के बरतरफ़ करे छॾियो। 3 ॾींहं अॻु मर्द एहलकारनि औरतुनि खे तशद्दुद बाद खेनि खणी मोबाइल में उछलियो हो ऐं संदनि तलाशी भी वरिती वई हुई। सिंध हाई कोर्ट एसोसिएट BS डिग्री के शागिर्दनि सां फ्रॉड करार ॾेई छॾियो। कॉलेजिस में डिग्री फ्रॉड हुअण बाबति इश्तिहार लॻाइण जो हुकुम। तालीम खाते में उस्तादनि जी भर्तियुनि ऐं तालीमी सुधारनि वारनि केसनि में अदालत रिमार्क्स ॾिना त जेकॾहिं हफ़्ते अंदरि कॉलेजिस में इश्तिहार न लॻाया विया त सेक्रेटरी कॉलेजिस ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कई वेंदी। ईंदड़ ॿुधनी ते सेक्रेटरी कॉलेजिस के ज़ाती तौर पेश थियण जो भी हुकुम। अदालत रिमार्क्स ॾिना त BS डिग्री लाइ जिन हज़ारें शागिर्दनि दाख़िला वरिती उन्हनि जे मुस्तक़बिल जो छा थींदो। खेनि तालीम खाते में बि नौकरी न मिलंदी। अदालत तरफ़ां सिंध हुकूमत ॿारनि जे मुस्तक़बिल बाबति क़दम खणण जो भी हुकुम। तरक्कियुनि में नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ अपील दाख़िल कराईंदड़ मकानी खाते जे 19 ऐं 18 ग्रेड जा 13 कामूरा 15 जनवरी ते चीफ सेक्रेटरी वटि तलब। 19 ग्रेड जे 9 ऑफिसरनि ऐं 18 ग्रेड जे 4 ऑफिसरनि शिकायतूं दाख़िल कराए वरितियूं। मुतासिर कामूरनि में डायरेक्टर अनवर रुख, एडिशनल डायरेक्टर सजावल औरंगज़ेब समो, AD ठिठो एजाज़ भुट्टो, AD मटियारी नजम हालेपोटो, डिप्टी डायरेक्टर दादू फारूक बलोच ऐं ॿिया शामिल। संदन रिकॉर्ड चेक कयो वेंदो। मलीर में पाकिस्तान स्टील मिल्स के बरतरफ़ मुलाज़िमनि जो घर भातियुनि सूदो 3 ॾींहं बि CEO जी रिहाइशगाह ॾाढो धरणो जारी। घर जो मुख्य दरवाज़ो तोड़े अंदर दाख़िल थियण तां इंतज़ामिया मुज़ाहिरीन ख़िलाफ़ केस दाख़िल कराए वरितो। एक्शन कमेटी जे अॻवाननि यासीन जामनो, शौकत कौराई, आसिम भट्टी, अबजद ज़रदारी समेत 28 ॼणनि ख़िलाफ़ स्टील टाउन थाणे ते FIR दाख़िल। धरणे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत स्टील मिल्स जे मुलाज़िमनि खे बरतरफ़ करे हज़ारे कुटुंबनि खे बुख बदहाली ऐं अज़ियतनि में मुब्तला करे छॾियो आहे। फीसूं न ॾियण खे पौरियतनि जे ॿारनि जूं दाख़िलाऊं रद्द थी वयूं आहिनि। मिल्स इंतज़ामिया घर ख़ाली करण लाइ नोटिस ॾेई छॾिया आहिनि। आपघात करण ते मजबूर कयो पियो वञे। बरतरफ़ियुनि जो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त सख़्त तरीन एहतिजाज कयो वेंदो। PS 52 उमरकोट ते नंढी चूंड दौरान ईंदड़ सूमर ते ज़िले अंदर आम मोकल जो ऐलान। सिंध सरकार 18 जनवरी ते मोकल जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पीपल्स पार्टी MP अली मर्दान शाह जे लाॾाणे सबबि सीट ख़ाली थी पई। खानपुर महरवासी नौजवान पोरियत दुबई में दोस्त हथां पैसनि जी ॾेती लेती तां मुबैना तौर क़तल। वारसनि मूजिबि दुबई में पोरियो कंदड़ नौजवान आदम महर खे छुरियूं हणी क़तल कयो वियो। दुबई पुलिस क़त्ल जे इल्ज़ाम में पनवाकिल जे इलाइक़े ठिकराठो वासी अरबेलो राजड़ खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं भांसीदाबाद इस्पताल इंतज़ामिया जो कारनामो। ड्यूटी ते मौजूदु अमले 8 महीननि जी जीअरी ॿारड़ी खे मुअल ॼाणाए छॾियो। फौत ॼाणाए वारसनि हवाले कयल ॿारड़ी खे कुझु देरि बाद होश आयो। इस्पताल इंतज़ामिया मुतासिर कुटुंब खां 1000 रुपया फीस वठी ॿारड़ी खे सेवण मुंतक़िल करे छॾियो। ॿारड़ी जे वालिद सावण जमाली ऐं ॿियनि वारसनि पारां इस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ संगत मां शाहिद सियाल।